धणी तुझे वसियो साईं वागे धणी तुझे वस वागे धणी तुझे वस ओ साईं वागे मुर्शिद तुझे वस ओ Assalamualaikum. Nuda tala nuda tuttai. कह तू आमना तुमदा तेल तेल बोतल बोतल तेल. तू खल कबडे कल बादल और ना कदे पिटो फाटोड़ा ताई तोला वडा मोत बोलन. तुते पते तई तू वडा न ताई तोड़न दे वाड़न दुलतलू वडा तोड़ा हरामियन वाके. अभी आयो पड़ू तोड़ा अवादा लेवल मते मते. गोठ मेतली डेढ़ा कान छोड़न दे तेल दिथे न तू. थोड़ा न तंद मते न मते तमा ता मते तमा न तानु तुद तो न हो बोतल प्यार है. अरे उठे बोतल असानी पिए रखा नहीं करे उठे अले बंदा पते मैंने खदा खुदा मारे अले किथा किथा जा वांदा जो मथे में लगन तू यार पानी ते प्यार है हां प्यार आंदो थदो होती प्यार आंदो तोरा इसी को ले आंदो या अरे तू छा कंदे अरे नुरुडू असा तो जन के खंगी गोंदा तोरा हमारे बदन तमीज कोने देखारिया दे बडे हमारे शर्म कोने तू असांजे वडन ते वञी तो छा तमीज कोने छा थोड़ा करे छन थोड़ा अरे तू छा कंदे बात तो पतिया अरे हां मां तो कहता है हट गाने हट गाने मसला तो के दिसी रहंदे खबर जाण पंदी वनी दा तोखे मां दिसी रहंदो या हां नुरुडा तो के दिसी रहंदे पाराम कानी ताकत जो खबर ना आहे रा गुना मुके छोरो ठकणी हथ ते के दे कुछ मलई दिया हां मार के सदा दे हम जे पानी पानी गड़ो खाली पीली देओ मुद्दे थाले लेवा होता नूडो विड़ी जुआ आऊं नूडे तो तांतान तबा तंदे तंदोड़ो दाड़े तंदोड़ो अदमू जेलो बताए चलियो ये पूछा बेला आओ ने बेले तो खाने तमेड़ा तंदोला दशा तपल तो तडो नूडे तो तांतान तबा तंदोला तडो तांतान मथा तो तू ही मुतंदो मथो ते फालियो मथो तो माता तो के मु सुनते ही कोन मथा तो दाले तंदोड़ो दाले ना तू धारल दियो दाले कैसे जुलम सा नूडे नूडे मुत्ते
टाप दे वित में बेतलो तलो अनुले दूजे दो तदो तान तान दा मता पाले तनलत सत्ता तात बिंदे मात तो सत्त हल हली दिन दे वाई तो पुलिस दे था तन मारेंगे बड़े दे था ना नुडे दे था ना ओ तू दोस्त हां तुम तो दोस्त कसम खाना कसम पर खाइंदा मात जो और साथ दे वो लग मुझे दले पान पर दाड़ेल वडो तलो ठाए मुल्क में बेलो मता जती बाए तेरे दाड़ेल अस्सी मवाली दाड़े लूड़ा मड़ी में तू मसाला सामू बिठो तई बाराम जो भा दिलावर पक्का यो बाराम जो भाई हां यो ही छोरो है बाराम मारो भा दिलावर आज चा खाला जो सटको ता सलात भलिया कल अदा नूरे के कुटे व्यान जो अरे छोरो मरी पम दो हां याद कंदो बारू फसल ॾाढो भलो आहे पंहिंजो टीम जाम आहे न हारनि में महिनत भली कई आहे फसल को खेरनि जो लहे तव्हांजी शादी करायां अदा कहिड़ियूं शादियूं असां त पसंदि जूं शादियूं कंदासीं पर असां बि पसंदि जी शादियूं कयूं मम्मी पसंदि जी शादियूं कंदा अदा फोन त खणी कंहिंजी आहे ॻाल्हि कंहिंजी आहे ॻाल्हाए हलो छा खानू असांजे भाउ खे थक कया आहिनि खानू पाने भागे थकणी हो खानू के ना छडणो दिलावर अदा मुका नूरे रन धक गयान नूरे दिया मजार जो मुझे भागे थक गया हाने तो के ना छडणो हिम्मत कर भाई छोरो आयो कोन सेठ का खबर बची गई ओली ना तो पता त जान वाला या अस्सलाम वालेकुम सलाम दुकान ते तेल कोने पत्ती कतरी पक्की गाल सेठ हिकड़ो वेठो थारे टाइम पर पुत पता त दी तेरा आज थारो बकरा दुकान रे कटोली बोद तेत जा चिपत टमाटा सब खणी भदी दाती ताता मस्ती दुश्मनी सेठ ना पुरानी वो प्लांट दी वो तो अत मुता दद अत जा भूख लगी पहले पी हेडे पहले आन केते खाइदा
अदा वॾा कराची में केॾी महिल पुगे? असां जाबे राति देरि थी वई, कोई दोस्तनि सां मिलण वियासीं ऐं उनजे करे देरि थी वई, देरि सां पुॻासीं। ऐं जंहिं टाइम आयोसि उन टाइम तव्हां सुतल हुआ। बहरहाल टूर सुठो थी वियो। हाणे असांखे ॿुधायो पोयां मुंहिंजे वञण खां पोइ ॻोठ में छा थियो छा न थियो, कोई नई का ख़बर वग़ैरह आहे? ख़बर ख़ैर जूं तव्हां विया लिया पोयां खानू वारा ऐं हकीम वारा पाण में छोरा विड़िया आहिनि सो स्टॉप ते। अच्छा चइबो त हाणे मुंहिंजे वञण खां पोइ तव्हांजे हुते ॻोठ में झेड़ा बि थियनि पिया? इहो ॿुधायो त झेड़ो कयो कंहिं आहे? अदा अॼु फ़ैसिलो आहे शाम जो, खानू वारा ऐं हकीम खान वारा आया हुआ, अॼु तारीख़ ॾिनी आहे, उहो ईंदा अॼु शाम जो, फ़ैसिलो कजो तव्हां। अच्छा तव्हांजे ज़रनि मुताबिक़ केरु केरु ॾोही आहिनि पाण में? खानू वारनि जी न इहो मूंखां हरगिज़ कोन थींदो, छो आऊं हिन ॻोठ जो चङो आहियां, चङाई जी पक मुंहिंजे मथां, मुंहिंजे लाइ ॻोठ वारा हारियुनि मज़दूरनि खां सभु बराबरि आहिनि। ऐं जे फ़ैसिलो कंदव हक़ जो फ़ैसिलो कंदव, जेको ॾोहे निकितो न उन खे सज़ा ॾींदव। ॾिसां त केरु थो मुंहिंजे फ़ैसिले जो न इनकारी करे। अदा न खानू वारा पाण खे वधीक खानू वारो नाजाइज़ उनजो फ़ैसिलो उनजे हक़ में ॾियणो आहे पाण खे, हू पंहिंजा कमु कंदा आहिनि। बसि त बसि तुंहिंजो छा मक़सदु आहे? असीं हिते वेही ॻोठ में नाजाइज़ी करूं, इहो हरगिज़ कोन थींदो। ऐं हिते फ़ैसिला जेके कंदसि, जेको ॿारु निकितो उनखे सज़ा मिलंदी, ऐं इहो मुंहिंजो असूल रहियो आहे, हमेशह इहो असूल ते रहंदसि, हरगिज़ कोन थींदो तुंहिंजे चवण ते। तूं ॼाणे तुंहिंजो ॻोठ ॼाणे, पोइ अची पियो फ़ैसिला कजे पंहिंजे अलावा ही बि भला तूं चईं थो तोखे राज भाग हिते संभालणा आहिनि न, ठीक आहे, आउं कोशिशि करियां थो, पर कोशिशि करियां थी कहिड़ी धुर जो फ़ैसिलो करिणो आहे उहो बाद में फ़ैसिलो थींदो, बाक़ी जीअं चवंदे ईअं थींदो। तव्हांजी ॻाल्हि ते आउं मुतमिन आहियां। तूं वञी ख़ुशि थी, जीअं तूं चवंदे फ़ैसिलो ईअं ई थींदो, ऐं पाण खे उहे माण्हू खपनि जेके पाण सां गॾु हुजनि, ईअं ई फ़ैसिलो थींदो जीअं तूं चवंदे। वञी हाणे बेफ़िक्र थी रह। तव्हां आया आहियो असांजी अखियुनि ते, असीं जेको फ़ैसिलो कंदासीं कोशिशि कंदासीं उहो फ़ैसिलो सुठो ऐं अवी मुंहिंजे फ़ैसिले में इनशाला मुतमिन थींदा। तव्हां असांजे बिरादर जा आहियो, तव्हां असांजा ॻोठाणा आहियो, असां लाइ सभु बराबरि आहे। छा मुंहिंजे फ़ैसिले तव्हां मुतमिन थींदो? तव्हां वॾा आहियो, जेको फ़ैसिलो कंदा असांजे। हा खानू तूं असांजे फ़ैसिले ते मुतमिन आहीं? जाबिर खान तव्हां वॾा आहियो, जेको फ़ैसिलो कंदा असांजे अखियुनि ते। अयूब ॾे हाल हाणे अभी पंहिंजो मौक़ू बयानु करियो, कहिड़ो मसइलो आहे, छा ते जहिड़ो थियो छा ते न? रईस मुंहिंजे मासात पे पाणी पीतो ऐं छा त नूरे खे छंडा लॻा जो मुंहिंजे मासात सां विड़ियो हो। त चइबो त इहो मसइलो आहे अयूब वारनि जो। अच्छा तव्हां पंहिंजो मौक़ुफ़ ॾियो, तव्हां सां कहिड़ो मसइलो आहे ॿुधायो, तव्हां पंहिंजो मौक़ुफ़ ॾियो। रईस हिननि अयूब जे मासातनि खे अॻे मगी जाम ॿ टे चकर बि असांजी अयूब वारनि सां जहिड़ो थियो आहे। रईस जाबिर खान खे दाऊं ॾिनियूं आहिनि, पर हुननि जी अॻराई ॾींहं ॾींहुं वधंदी वञे, हुननि अॻराई कई त हाणे असां ख़तमु बि करे छॾी आहे। अच्छा चइबो त इहे ॻाल्हियूं आहिनि। मूंखे अव्हां जे हमेशह अव्हां जूं शिकायतूं मिलियूं आहिनि, मुंहिंजे नंढे भाउ जाबिर बि अव्हां जूं शिकायतूं ॾिनियूं आहिनि, ऐं हींअर हिन बारे ॻाल्हियुनि ॿुधण में अव्हां जूं अॻरायूं आहिनि। अव्हां हमेशह हिन ॻोठ वारनि सां नाजाइज़ूं ऐं अॻरायूं कयूं। ऐं ॿुधो फ़ैसिले में तव्हां बराबरि सरासरी ॾोही आहियो, ऐं मुंहिंजो फ़ैसिलो हाणे ॿुधी अव्हांखे अमल करिणो पवंदो। अव्हां ते अवी फ़ैसिले में ॾोही अव्हां ते हाणे थानो वञी अव्हांखे माफ़ी वठणी पवंदी, ऐं मुंहिंजो इहो हुकुम आहे हिननि खे 50,000 रुपया ॾंड बि ॾियणो पवंदो। ॾंड खां गॾु तव्हांखे माफ़ी बि हिननि खां वठणी पवंदी, छो अॻराई अव्हां ऐं अव्हांजे भाउ कई आहे, अवी हमेशह ॾोही थिया आहियो। बस रईस तव्हां हिकु दुर थी बीठा हो, धक बि मुंहिंजे मासात खे लॻो ऐं ॾंड ते माफ़ी बि वठूं। अच मासात ॾिठो ई न इहे छोरा अॻे अॻराई करंदा, अव्हांखे पहिरीं बि असां दाऊं ॾिनियूं, शिकायत ॾिनी हुई, ॾिसो न इहा अव्हांजी ॻाल्हि ते बींदा ई कोन, असांखे पहिरीं यकीन हो। अदा ॾिठई इहे मूं तोखे पहिरीं चयो, इहे छोरा पंहिंजे फ़ैसिले में कोन बींदा, ॾिठई सभु इन जे सरिया में हलिया विया। चइबो त हाणे हिननि जी मगी ॾींहं ॾींहुं वधंदी वञे पई, असां नंढा हाणे हिननि जी मगी ॾींहं ॾींहुं लाहिणी पवंदी। वञ असां वॾा नंढा वञी मुंहिंजी तव्हांखे फुल इजाज़त आहे, जेको करिणो अथई उहो कर, पर हिननि छोरनि खे मुंहिंजे पेरनि में तव्हांखे झुकाइणो पवंदो।
हाँ यो मुझो हुक्म है तो के ठीक आदा वरा ठीक अस्सलाम वालेकुम आदिवेश। चलो यार खुश हाँ चलो यार तू बुधा ओ आदिवेश क्या हाल है? हाँ सेठ साहब चलो खुश हैं। अरे आइयो बता केड़ा तो हाल पुछी हुंदे तुंजे हुंदे सुनते डी रिटे में पुरो तुन यार वणियो केड़ा यार सेठ या कंजी फिटिया जो अयूब जे हुंदे सुंदे डी रिटे जे दा चोरियो करन अयो भैया तो खबर है फाटोड़ो तुम यो वही मवाली मड्डो धाड़ेल थी तो या खबर है मसद बुद्धि तो कबरू हाने मंटा लुंडा जी धाड़ेल तो के यार खिले लगी मुके 1000 रुपए तो सामान पूरे यहाँ तो के खिले लगी यार खिलनी गाल है यार बस सेठ हाने चोराज गाठ जे तर में नजर ही कोन इंदा बस सेठ साहब हाने यो मवाली फाटोड़ो को नजर अचन इन स्टाफ ते छा पूरी दुनिया में तो के नजर कोन इंदई यो बेंजे मवाली सुरा गोठ में मुझे को गिराई को दो एतरो इन मवाली ने के डप है यार बस सेठ साहब हाने ये छोरा तो के नजर नहीं इंदा बच मत दादूरा रेस जाबिर खान फैसलो पांजे हक में कयो हकीम खान वाला जरूर हथ पैर हणदा खबर इनन सा पे खान सा पिटाण जो जाम छा हुंदो आदा फैसलो पांजे हक में जाबिर खान कयो पर पाण में जाबिर खान जा कम कया आहिनि अदा हू भी गलत फैसलो बुद्धि करे माठ करे कोन वेंदा हू भी कुजान हथ हणदा आदा होशियार थी हम जो मता हकीम खान वाला झाड़ ना करे वणन आदा हाणे निकाब गलती ना थी मसाद रईस भी जाबिर खान भी फैसलो पांजे हक में ना कयो हू भी खानू वारन जो वंगारो निकतो सच्चो ही मासात हाकिम खान रेस जाबिर खान अगे खानू वारन जो वंगार हुओ रात काबू खान भी पान सा झाड़ करे वियो हाँ मासाद अयूब या तो वडेर ना इंसाफी कया खानू के फैसलो दई दादी गलती कया अते रईस पंहिंजो फैसलो रात सही कोन कयो हाणे फैसलो पान कंदासीं मसाद हाणे दुश्मन जा दी पूरा है हाँ मासात हाणे ने खानू वारन सा एक ठिकानी करनी पवंदी अॼु नूले वालनि मां तो मिले अतुल दुप कंदा ते दुप पनांद वतनु बेतली दो धालू थिया न धाले लयूं हथन मां ताले तदू माल भत तलवा दोस्तो शिकार अल्लाह नूले तो न दो बा हां इते ते माल दिन तपा तोलवा चटनी कम होले अब्बा
Allah